ऐं ही ॿुधायो त ही हथ आहिनि ही पेर आहिनि ही जेको आहे ही जी शइ जी हा मिसाल कंहिंजो हथु सुकी वेंदो आहे जी हा ठीकु आहे जी हा अगरि हुनजो हथु सही थी अॼु असां आहियूं हज़रत जमल शाह जी दरगाह ते। हज़रत जमल शाह लकियारी जेको तालका कोटगुलाम जमसाबाद खां 2 किलोमीटर इन रोड ते वाक़िआ आहे ऐं हीउ रोड वेंदो आहे ऐं हिन पासे पोइते ही वेंदो आहे तालके कोटगुलाम मां। त अचो तव्हांखे दरगाह बि ॾेखारियूं था, दरगाह जो नज़ारो बि करायूं था ऐं दोस्तनि खां तव्हांखे ॻाल्हि बि करायूं था। जे तव्हांखे अॼु को वीडियो सुठो लॻे लाइक तो दोस्तों हलो पिया दरगाह ते साम्हूं हिते जो नज़ारो बि तव्हांखे ॾेखारियूं पिया। ठीकु आहे, हीअ दरगाह साम्हूं दरगाह आहे, साम्हूं रोड भी है ऐं रोड ते काफ़ी माण्हू तरह गाह वाह कंदा आहिनि ऐं हीअ जेको आहे असांजी ॿारहाड़ी जी ज़िंदगी। नाज़रीन पुॼी विया आहिनि दरगाह ते पुॼण क़रीब पुॼी विया आहियूं ऐं हीअ हिते जो मकान आहे कब्रस्तान, सिंधी में कब्रस्तान भी चयो वेंदो आहे ऐं मकान भी चवंदा आहियूं ऐं असांजी ॿोली में हिनखे बि मकान चवंदा आहियूं ऐं हीअ ख़बर आहिनि ऐं साईं जो अलम लॻल आहे, दरगाह जो अलम आहे, दरगाह ते अलम भी लॻल आहे ऐं हीअ तव्हां बि ॾिसो अलम भी लॻल आहे। दरगाह ते बस पुॼी विया आहियूं सर, हीअ आहे दरगाह ऐं असां गॾु अब्दुल रज़ाक भाउ भी आहे, हिकिड़ो दोस्त ॿियो भी आहे, तव्हांखे ॻाल्हि ॿोल भी कराईंदासीं। त नाज़रीन हीअ अब्दुल रज़ाक ऐं ॿियो कृष्ण भाउ ऐं साईं जे बारे में पुछा थी करूं रज़ाक भाउ ॿुधाइजो साईं जे बारे में। साईं जमाल शाह जी बुखारी जेको हिकिड़ो पुराणो सैयद आहे जंहिंजो मुतवली आहिनि जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं अदो कृष्ण सूफ़ी पंहिंजो पाण खे सॾाईंदा आहिनि ऐं हिननि जी जेका ज़ात ॿुधाईंदो हलां त हीअ मेघवाड़ कबीले सां तालुक़ु रखंदा आहिनि। हिन दरगाह खे जेको आहे संभालण वारा बि ही आहिनि, हिननि जा मुतवली आहिनि ऐं तंहिंखां पोइ हिन दरगाह ते 24 कलाक जेको आहे वेठा आहिनि संभारी सॼी ऐं दरगाह जे रोज़े जो कमु वग़ैरह सॼो इन्हनि करायो। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन दरगाह जे हवाले सां त हिन खां आदे कृष्ण खां पुछंदासीं ऐं उनखां अलावा गाज़ी पाक जो अलम बि तव्हां ॾिसो था, इन अलम पाक खे बि ही संभालनि था ऐं हिते जेको आहे इन जी जेको आहे सार संभालनि था। हाणे असीं दरगाह जे अंदरि ईंदासीं अदे कृष्ण सां गॾु ऐं उते पुछंदासीं, उते दुआ बि घुरंदासीं ऐं तव्हांखे ज़ारत बि कराईंदासीं। पाण हलो था दरगाह में, दरगाह अदे कृष्ण सां ॻाल्हि ॿोल करूं था। हलो ही दरगाह जो गेट आहे, ही असां दरगाह जे गेट मेन में दाख़िल थियासीं। हाणे असां दरगाह जे अंदरि ईंदासीं ऐं ही पहिरीं गाज़ी पाक अलम पाक आहे, गाज़ी पाक जो अलम पाक लॻल आहे, तव्हां ॾिसी सघो था अलम पाक लॻल आहे ऐं असां साईं जी दरगाह में वञूं था मौजूदु असां सां गॾु अदो कृष्ण आहे, पोइ फ़क़ीर प्रीन अदा कृष्ण हिन हाणे ही तव्हां दरगाह जे अंदरि थिया। हाणे असां आदे कृष्ण खां पुछा करूं था भाउ कृष्ण ही जेको ही शइ जेका वधी पई आहे इनखे छा चवंदा आहिनि? ही माण्हू जो अक़ीदो हूंदो जी हा अक़ीदो हूंदो माण्हू जो जी हा या कंहिंखे को मसइलो मसाइल थी वियो जंहिंजो अक़ीदो हूंदो हा, आहे, मंत छेलो मंत ॾींदो आहे, को धागा ॾींदा आहिनि, को छा ॾींदो आहे, अच्छा हुनजो अक़ीदो हूंदो पोइ ही मंत करे पोइ उते आहे। वधी वेंदा आहिनि वधी वेंदा आहिनि। हिनखे झंड चवंदा आहिनि, चतूं ही चतूं ठहियल पहिरीं आहिनि। ॻाल्हि आहे त असांजो मोहतरम जो बाबा हूंदो जी हा असांखे नंढा हूंदा हुआसीं दरगाह दरगाह कोन हूंदी जी ठीकु आहे, बाबा वाफ़त करे वियो, जी उन खां पोइ मुंहिंजो भाउ कामिर टेकमदास आयो जी हा जे हिन माना दरगाह बुनियाद जो माना पथर रखियो जी हा ठीकु आहे। उन खां पोइ कामिर टेकमदास गुज़ारे वियो, जी हा उन खां पोइ कामिर दिलीप कुमार आयो जी हा जे हिन माना पूरी मुकमल माना कमु हले पियो, दिलीप कुमार कमु कराए पियो, अच्छा ऐं कमु हले पियो दरगाह जा हाणे असीं दरगाह जे ही दरगाह जे अंदरि बिल्कुलु दाख़िल थिया आहियूं। असीं तव्हांखे ॾेखारियूं था भाउ ही अक्सर करे असां ही ॾिसूं था ही जेको ही नंढिड़ो काठी जा पींघा आहिनि इहे मंत करे वेंदा आहिनि, औलाद कोन थींदो आहे, जेके औलाद कोन थींदो आहे ही जंहिंखे औलाद कोन थींदो आहे माना उनजो थींदो आहे पोइ हाणे काठी जो झूलो साईं। हाणे असां इहो तव्हांखे ॾेखारियो पिया अॻे खां पुछूं अदा हिन दरगाह छा हिन दरगाह खे हलियो त असां हिन पासे खां ज़ारत बि कयूं ऐं दुआ बि घुरंदासीं। उन खां पोइ दरगाह जे अंदरि दाख़िल आहियूं बाक़ाइदे दुआ घुरंदासीं दरगाह ते ऐं दरगाह जी दुआ घुरूं था।
असां साईं ॾाढा साईं बाबू जी मुर्शिद ऐं हीअ अदा हिनखे केतिरा साल थी विया हूंदा दरगाह के साईं जमाल शाह खे? त असां जॾहिं मुंहिंजो बाबो हयात थियो जी हा। तॾहिं ही माना फिर ईअं थोरी मिटी थी हूंदो। अच्छा। जी हा उन टाइम हा। पोइ बाबा वफ़ात करे वियो। जी हा। पोइ कामिर पर भाउ आयो। हा। पोइ हिन ही पंहिंजो बुनियाद रखियो। जी हा। पोइ बुनियाद रखियो कामिर गुज़ारे वियो। अच्छा। जी हा। माशाल्लाह। पोइ कामिर दिलीप आयो। उन जेको हिनजे रोज़े खे रोज़ो हले पियो ठहे पियो साईं जो कमु हले पियो साईं हीउ कमु हले पियो। हीउ ॾिसो था साईं ही जेको काठी जो अलम पाक लॻल आहे काठी जो गाज़ी अब्बास लिखो पियो आहे गाज़ी अब्बास अलमदार कागज़ जो ठहियलु आहे अलम पाक ठहियलु आहे गाज़ी पाक जो। हीउ ॾिसो था हिनखे थोरो सिधो कयूं था हीउ गाज़ी पाक जो अलम आहे काठी जो ठहियलु आहे। साईं हीउ किथां आयो गाज़ी जो काठी? जी सेंटर जेल खां। अच्छा साईं जो मुरीद हो। साईं ही तव्हां भाउ कृष्ण ही ॿुधायो त ही हथ आहिनि ही पेर आहिनि? जी हा। मिसाल कंहिंजो हथु सुकी वेंदो आहे। जी हा। ठीकु आहे। जी हा। अगरि हुनजो हथु सही थी वेंदो आहे हा त पोइ हीअ माना ठाहे ॾेई वेंदा। अच्छा ॾेई वेंदा आहिनि बाक़ाइदे साईं ही अच्छा उन खां अलावा ही जेको पेर आहिनि हाणे ही पेर आहिनि काठी जो ठहियलु? हा काठी जो पेर ठहियलु आहे जंहिंजो पेर सुकी वेंदो आहे। जी हा। उहो मंत कंदा आहिनि। जी हा। हुनजो पेर सही थी वियो पोइ काठी जो ठाहे त ॾेई वेंदा। बाक़ाइदे साईं तव्हां नाज़रीन ॾिसो पिया त ही काठी जो पेर ठहियलु आहे इहो काठी जो पेर मंत तौरु ॾेई वेंदा आहिनि दरगाह ते जॾहिं त जॾहिं हा साईं। अच्छा अदा हिन दरगाह खे जेको आहे ज़्यादातर जेको आहे हिन में भेदभाव जे हवाले सां हिनखे मुस्लमान बिरादरी जो छा तालुक़ु? टोटल माना आसे पासे मुस्लमान मुंहिंजा भाउ आहिनि माना टोटल हेल्प कंदा आहिनि। अच्छा टोटल दरगाह ते ईंदा आहिनि सभु गॾिजी माना हिन जो ॾींहुं जुमे जुमे ते लॻंदो आहे? जुमे ते माना जुमे ते लॻंदो आहे। सालाना मेलो लॻंदो आहे। सालाना मेलो बि लॻंदो आहे। वाह वाह साईं बहितरीन। तव्हां ॾिसो पंहिंजा मुस्लमान भाउ जेके माना गॾिजी सभु गॾिजी कमु कंदा आहिनि। अच्छा दरगाह जे ॿिन्ही कपनि ते माना ही जेके नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था दरगाह जे ही दरगाह जो रोज़ो ठहियलु आहे काठी जो ठहियलु आहे ही काठी जो ठहियलु आहे। सही आहे। तव्हां अचो ही असां सां गॾु हलंदो आहे इहो बि मौजूदु आहे। हाणे असां हिनखे ॾेखारूं था काठी जी दरगाह ते गेट आहे। अच्छा तव्हांखे घणा साल थिया आहिनि हिते दरगाह ते रहंदे? हिते वॾा थियो हिते नंढा थियो पैदा हिते थियो। अच्छा साईं जी अहिड़ो को मौजो मूंखे ॾेखारियो जेको तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां को ॾिठो आहे त उहो अखियूं ॾिठो आहे कोई अहिड़ो जेके पिया आहिनि जी हा हे सभु मौजूदु आहिनि। अच्छा मिसाल हथु सुकी वेंदो आहे। जी हा। ही हिते चवंदा आहियूं हथु सुकी वञे तूं हथु ॾेई वञे। ही जेके यार जे हेठि दड़ा पिया आहिनि हथु पेरनि जा जे कनु तुंहिंजो ख़राबु हुजे त हिते कनु ॾियणो पवंदो काठीअ। अच्छा काठी ऐं हिते मिसाली ॻाल्हि जी हा ख़ारिश थी वेंदी आहे जी हा त तेल वधी ईंदो आहे। अच्छा ख़ासि तौर ते साईं नाज़रीन अदो चयो पियो त हिते जेको ख़ारिश जो ऐं या हथ जो जेको सिस्टम आहे साईं जी दरगाह ते जेको अचे जेके ख़ारिश हूंदी आहे उहो माना तेल हाणे त बाक़ाइदे जेको ॾियणु करण वारो अलाह आहे पर उहो थी वेंदो आहे। ऐं उन खां अलावा मज़े जी ॻाल्हि त ही दरगाह जा मुतवली त जेको आहे हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदा अबनि ॾाॾनि खां सूफ़ी आहिनि पंहिंजो पाण खे सूफ़ी सॾाइनि था सूफ़ी आहिनि बुज़ुर्ग सूफ़ी जेके रंग में आहिनि। उनखां अलावा त हिते भेदभाव कॾहिं बि कोन्हे हिते हिंदू मुस्लमान सभु थी वेंदा। हाणे असीं तव्हांखे ॾेखारूं था जेके काठियुनि जा हिंदू पाक जी तज़ारत कंदासीं ऐं अदे कृष्ण खां बि पुछियोसीं हीअं अदो असां गॾु आहे हीअ ॾिसो था तव्हांखे दरगाह जे पोएं पासे खे ही ॼार जा वण जेके सिंधी में असीं ॼार चऊं ख़बर चवंदा आहियूं ही ॼार जा वण आहिनि ख़बर आहिनि ही लाखों ही ॾिसी थो सॼो सिस्टम ठहियलु आहे माना ही सॼो सामान वग़ैरह हिते ई हूंदो आहे पिड़ वग़ैरह जेको पियो आहे न जेको 8 पिया आहिनि हेड़ा अंदरि जाम आहिनि हिन जो करंगो हितां ख़तमु थी वियो। जी हा ठीकु आहे हली कोन सघंदो। अच्छा पोइ हुनखे ऐलान हो त भई तोखे जॾहिं उथी करंगो सही थिए त काठियो ॾेई वञे उड़िस ॾेई पियो ही ॿई पिया आहिनि न ही तुंहिंजो ही पूरो धड़ आहे उहो ऐसे कंध न भाई ही धड़ उहो ॾिनल आहे मां हिते सिर जो सौदो आहे। इहो ईअं कोन्हे ठीकु थियण खां पोइ ॾियणो आहे पहिरीं कोन ॾियणो। अच्छा हथ बि अगरि सुकल आहे न उहो ठीकु थिए पोइ ॾेई वञे। अच्छा उन खां अलावा साईं ही जेको अदा ही जेको ही ॾिसो पिया ही ख़बर में जेको साईं ईसन शाह मस्त जी तस्वीर रखियल आहे झूले में इहो सिस्टम आहे ही झूले में ईसन शाह मस्त इन लाइ साईं ईसन शाह मस्त हाणे साईं जो मैखानो ठाहिणो आहे। अच्छा छा ठाहिणो आहे साईं जो मैखाने में वेंदो साईं जो मस्त जो साईं मैखाने इहो दिलि में तमन्ना करे आंदो आहे त साईं ईसन शाह मस्त साईं जो मैखानो वठी मोकल वठंदो साहिब खां ठाहींदासीं नेत आहे असांजी। अच्छा
साईं संशा मस्ती जो मेखानो ठहंदो अदो चवे पियो हाणे असीं तव्हांखे ॾेखारूं था ज़ारत करूं था नाले हूंदो आहे पर अॼु जो जेको असीं तव्हांखे हीउ जेको ॾेखारूं पिया हीउ ताज़ा झूला रखियल आहिनि गाज़ी जा गाज़ी पाक अलम जा हाणे ॾींहाड़ा हलनि पिया गाज़ी जा ही गाज़ी अब्बास जो अलम पाक आहे लॻल ॾिसी सघो था गाज़ी पाक जो अलम हेॾां गाज़ी पाक जो जेको अलम आहे हुनजे पासे में झूला बि लॻल आहिनि ही नंढा नंढा झूला पिया आहिनि काठी जा ऐं ही ॾिसी सघो था तव्हां ऐं हीअ गाज़ी पाक जो आहे झूलो आहे ही गाज़ी पाक जो अलम पाक आहे ओड़ा गाज़ी असांजे बेड़ा पार कर ऐं हिन दरगाह जे संभालण जा बि बेड़ा पार करें केवल जेको आहे न अक्सर कैंसर में कम ईंदी ही छा चवंदा आहिनि इनके नालो अलॻि आहे उर्मिला नालो आहे अच्छा ठीक है कैंसर जे कम जी आहे हाणे ही बि तो बूटी विझी आहे न जी कहिड़ी बि पथरी हुजे निकरंदी अच्छा हिन बूटी जो नालो छा हिन जो ही पत्थर चट बूटी है पत्थर चट हाँ इनमें कॾहिं बि ॿिज कोन्हे हिन जो ॿिज ही आहे अच्छा ये कूंडी में लॻाए छॾियो हा उती वेंदो अच्छा माशाल्लाह माशाल्लाह साईं हिते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि असांखे मौजूदु आहे अॾो ॿुधाए पियो त ही हिकिड़ी वल आहे ही बूटी आहे ही कैंसर जे कम में ईंदी आहे ही लॻल आहे हिनजे नाले जी त मूंखे न आहे ख़बर अॾो ॿुधाए पियो ऐं हिकिड़ी ॿी बि दरगाह ते हिकिड़ी ॿी बि बूटी लॻल आहे ऐं ही ॿिज आहे ही पत्थर वल बूटी चवंदा आहिनि ही पथरी जे कम हाँ जो असल में छा इन ॿिज ना ही कलम आहे कलम थी खाइजे थी हा ही खाइजे थी ॾिसी सघो था तव्हां तव्हां ॿुधाइजो कहिड़े हिसाब सां इस्तेमालु थींदी आहे कहिड़े हिसाब सां ही इस्तेमालु थींदी आहे जीअं हुते साईं ते ऑर्डर थींदो आहे 40 ॾींहं पीणी आहे 40 ॾींहं खां पोइ टेस्ट कराइणी आहे वही 40 ॾींहं पीणी पवंदी आहे पथरी ख़तम हा पोइ पथरी ख़तम ना ही जेको कैंसर वारी वल आहे कैंसर वारी आहे जे मिसाल अगरि पेट में आहे त हिन जो पन आहे जेको हिन घोटे पीबो आहे अच्छा जे ॿार रखम आहे त हिन जी ॾूंडी आहे न ॾूंडी सवा ॿारी कटे जी पोइ हुनखे रधे चङी तरह हुनजो मलम ठाहे हुन ज़ख़म ते लॻंदो आहे साईं तव्हां ॿुधो पिया त अॾो ही जेको ॿुधाए पियो त ही जेका बूटी आहे इन बूटी जे नाले जी त असांखे ख़बर कोन पई पए ही अॾो बिल्कुलु ज़ाहिरी तौरु दरगाह जे मुतवली ॿुधाए पियो त हिते जेको कैंसर जे जेको मरीज़ हुजे हिन बूटी जे तरीक़े सां जेको अचे ऐं जेके पथरी हुजे बाक़ाइदे जेको हिन अनेक ठीक थी अनेक ठीकु आहे सफ़ा ॾियण वारो अलाह आहे हाणे असां हलूं था साईं जी त नाज़रीन अॼु जेको विलोग असांजो हज़रत सैयद जमाल शाह रिज़वी जी जेको विलोग ॾेखारे तव्हांखे ऐं तव्हांखे पसंदि आई हुजे कमेंट कंदा ऐं लाइक कंदा ऐं नेक्स्ट वीडियो ताईं असांखे मोकिलींदा अलाह निगहबान महिरबानी